तालीम ख़रीद करे सघो था, पर अक़ल ख़ुदा जो ॾिनल हिकु बहितरीनु तोहफ़ो आहे। असां औरत उन्ही खे सम्झंदा आहियूं जेका असांजे घर जी हुजे। बाक़ी असांजे लाइ का औरत नाहे हूंदी, सिर्फ़ु गोश्त जी दुकानु हूंदी आहे ऐं असां हुन दुकान जे ॿाहिरियां बीठल कुते वांगुरु हूंदा आहियूं, जंहिंजी हवस भरियूं नज़रूं हमेशह गोश्त ते टिकियल हूंदियूं आहिनि। मोहब्बत महलनि खां वधीक झोपड़ियुनि में रहंदी आहे। तव्हां सिर्फ़ु ख़ामियूं ॾिसंदा आहियो, पर चङाइनि ते तव्हांजी निगाह कॾहिं न आहे वेंदी। अगरि तूं कॾहिं बि मूंसां नफ़रत न कंदे त कॾहिं मूंसां मोहब्बत बि नथो करे सघीं। इंसान इन्हीअ क़िस्म जे उलझननि जो मजमूओ आहे। असांजो मुआशिरो कंहिं औरत खे चकलो हलाइण जी इजाज़त ॾिए थो, मगर टांगो हलाइण जी इजाज़त नथो ॾिए।